शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़क़ीरन घोटकी पहुंची शहीद बादशाह जी दरगाह ते वायूं पेश करे माहौल खे खुशगवार करे छॾियो। उन हवाले सां घोटकी मां रिपोर्ट कयो आहे मुश्ताक शाही लखारी। घोटकी में शामिल घुलंदड़ हीरन के शाह साईं जे वायन वेतर मुहाए छॾियो। शाइरन जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं वायूं ॻाइण जॾहिं ही फ़क़ीर दरगाह शहीद बादशाह घोटकी पहुता त घोटकी जे हवाउनि में अजीब सोज़ छाइंजी वियो। प्रोग्राम में सैयद सिकंदर अली शाह, ज़ीशान गिरानी, अकबर शाह, रिजब गिरानी, साईं अब्बासी, सैयद यासीन शाह समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। शाह जूं वायूं ॻाईंदड़ फ़क़ीरन जुमन शाह लतीफ़ी, शफ़क़त शाह ऐं ॿियनि सातनि फ़क़ीरन शाह जूं वायूं पेश करे महफ़िल ते सहर तारी करे छॾियो। उन मौके ते शरीक माण्हू आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही सिंध धरती आहे, ओलियावन जी धरती आहे। लतीफ़ सरदार अमुन जो पैगाम ॾिनो आहे, मोहबतुनि जा मेड़ा करनि पिया थियनि। लतीफ़ साईं जो अमुन जो पैगाम इन करे आहे त ही सिंध धरती सरदार जी आहे। हिते जेके बि मेला पिया थियनि सरदार जे इश्क में पिया थियनि। जुमन साईं जन बिटशाह खां कई आया आहिनि असांजे शहर लोहे साहिबान घोटकी में, जन जा कुर्ब आहिनि जेके हिते मेला पिया कनि। ऐं अॼु जी जेका ही महफ़िल आहे लतीफ़ सरदार जे शान में ई आहे। त लजाता लतीफ़ जी वाई या शाइर या बैत हिंदू पंहिंजे मंदिरनि में पढ़ंदा आहिनि, ईसाई पंहिंजे गिरजन घर में पढ़ंदा आहिनि, अहल ते शिया वारा उहे पंहिंजी मजलिसुनि में पढ़ंदा आहिनि ऐं अहल सुन्नत वारा पंहिंजी मस्जिद में पढ़ंदा आहिनि। ऐं उनखां बाद जागी जिन यादि कयो सारी राति सुभान उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान पोइ कोड़े कनि सलाम अचो आतड़ उनजे। ऐं लतीफ़ जो पैगाम अमुन ऐं मोहबत वारो पैगाम आहे जेको झर जंग में इंशाअल्लाह जुमन साईं जी अॻुवाणी में वाई प्रोग्राम थींदा रहंदा। ऐं लतीफ़ सरकार जी जेको वाहदतीअ वारो पैगाम आहे, मोहबत वारो पैगाम आहे। अॼु सिंध में ॾिसो त अफ़रा तफ़री लॻी पई आहे, पर लतीफ़ जो पैगाम अमुन जो पैगाम आहे। ऐं उन अमुन जे पैगाम खणी असां झर जंग वेंदासीं ऐं लतीफ़ खे आम सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिलंदी। अलीअ जी औलाद खे जिनी भायो घट पाड़ू तन पली तन जूं परवर बिगार पट खफ़ो ऐं खफ़त लांदन किन लतीफ़ चए। ही लतीफ़ सरकार जी वाई असां दरगाह शहीद बादशाह ते मुनक़द कई आहे। ही असां लतीफ़ सरकार जी वाई खे पैगाम इहो आम कयो आहे। ही अमन जो पैगाम आहे, ही दर्स आहे अमन जो। असां अमन में ख़ुशहाल आहियूं। ही घोटकी में अहिड़ो प्रोग्राम कोन थियो आहे में मुंहिंजी नज़र मुताबिक़ ही पहिरियों प्रोग्राम आहे। मोहब्बत सरकार जो तव्हां हिकिड़ो गोश्त उन में सिर्फ़ु मोहब्बत बि मिलियो, जिन में का कंहिं क़िस्म जी नफ़रत न हुजे, कंहिं क़िस्म जो कीनू न हुजे, हसद न हुजे, साड़ न हुजे। कंहिंमें इहे ॻाल्हियूं असांखे ख़तमु करणियूं आहिनि। हिन सूफ़ी अज़म खे मोहब्बत जे हिन मेले खे गॾु करण जे लाइ मुंहिंजा मालिक नफ़रत ख़तमु करण जे लाइ सिर्फ़ु मूं वटि ॿ नुस्ख़ा आहिनि। हिकिड़ो त असां में कुवत बर्दाश्त ख़तमु थी वई आहे, उहा असां बर्दाश्त तॾहिं पैदा कंदासीं जॾहिं क़ुर पढ़ंदासीं भिटाई रिसालो। उस्ताद अली नवाज़ मंगी, इमरान अली शेख, इलाही बख्श कुलाची, प्रोफेसर अब्दुल हक मलिक जी मेज़बानी हेठि ही ख़ूबसूरत महफ़िल सॼी राति देर ताईं जारी रही। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।